नौशहर फिरोजी कम्युनिटी हॉल में वॾे वज़ीर जे कानून में माहौलियात बाबति सलाहकार मुर्तज़ा वाब जी खुलियल कचहरी में शहरनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया ऐं मसला हल न थियण जूं दावूं कयूं। सिविल अस्पताल नौशहर फिरोज बचाव एक्शन कमेटी जे अॻुवान यूनिस राजपट चयो त नौशहर फिरोज खे ज़िले जो दर्जो मिले 30 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं सिविल अस्पताल खे अपग्रेड नथो कयो वञे, जंहिं करे हितां जी आवाम सिहत जी बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। जॾहिं त नौशहर फिरोज खे अञा ताईं म्यूनसिपल कमेटी जो दर्जो नाहे ॾिनो वियो। जवाब में सूबाई सलाहकार चयो त सिविल अस्पताल वारो मसइलो बिल्कुलु जाइज़ आहे, जंहिं लाइ सिंध जे वॾे वज़ीर सिहत वारे सूबाई वज़ीर खे बि दौरो करे सूरतहाल खां वाक़िफ़ करण जो चयो हो ऐं हाणे बाबति कागज़ी कार्रवाई आख़िरी मरहले में आहे। जल्द अस्पताल अपग्रेड थींदी। ॻोठ गुलाम नबी कोरेजो में रवासी गुलाम नबी कोरेजो दायो त संदसि पुट खे फिरिया सिटी भरिसां क़तल करे संदसि लाश थंभे में टंगियो वियो। अञा ताईं संदसि पुट जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन मौक़े ते कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन, MPA मुमताज़ अली चांडियो, MPA सैयद सरफराज़ हुसैन शाह समेत मुख़्तलिफ़ खातनि जा सूबाई सेक्रेटरी ऐं ज़िले जा ऑफिसर मौजूदु हुआ। रिपोर्ट फ़कीर मेहर अली BN, नौशहर फिरोज।